अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। FATF पाकिस्तान जी कोशिशुनि जो एतिराफ़ जे बावजूदु गिरे लिस्ट मां कढण खां इनकार। FATF पारां पाकिस्तान खे गिरे लिस्ट में रखण वारो फ़ैसिलो बरक़रार। FATF मूजिबि पाकिस्तान 27 नुक़्तनि मां 26 नुक़्तनि ते मुकमल अमल कयो आहे। पाकिस्तान खे आख़िरी शर्तनि सां लाॻापियल 6 नुक़्तनि ते बि अमल करणो पवंदो। पाकिस्तान ब्लैक लिस्ट में न पर हाणे वाइट लिस्ट में ईंदो। FATF पाकिस्तान खे 7 नुक़्तनि ते बदल नओं एक्शन प्लान ॾिनो आहे। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त नए एक्शन प्लान ते 3 सालनि में न पर 2 सालनि अंदरि अमल कंदासीं। गिरे लिस्ट में रहण सां पाकिस्तान ते घणियूं पाबंदियूं न लॻंदियूं। दौड़ भरिसां आमिर जी शाख जे रहवासण मिसमात नजमा ज़ाला अनवर चांडियो पंहिंजे धीउ रुख़साना सां गॾिजी नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे मीडिया ॾोधाईंदे चयो आहे त 2 ॾींहं अॻु असां पंहिंजे घर में सुतल हुआसीं त राति जो 2 वॻे ख़ादिम हुसैन पहवर ऐं 2 नामालूम हथियारबंद साण करे असांजे घर में गिड़ी असांजी 1.5 लख रुपयनि जी मेंह चोरी करण जी कोशिशि कई। असांजे जागण ते ख़ादिम हुसैन पहवर ऐं 2 नामालूम हथियारबंद असां ते तशदुद करे असांजी मेंह काहे फरार थी विया। हुन चयो त असां अहिड़े वाक़े जो केस दौड़ थाणे ते दाख़िल कराइण वियासीं पर पुलिस असांजो केस वठण खां इनकार करे छॾियो। हुन चयो त मां नवाबशाह में SSP वटि वियसि। हुन दरख़्वास्त लिखी ॾिनी जेका मूं दौड़ थाणे ते ॾिनी, पोइ बि असांजो अज़ालो न थियो। हुन चयो त दौड़ थाणे ते मुक़ररु पुलिस एहलकार आरिफ़ लाशारी मूंखे चयो त गाॾीअ जे तेल जा 5000 रुपया ॾे त चोरनि खे गिरफ़्तार करे खणी अचूं। मां उनखे 5000 रुपया ॾिना पर अञा ताईं चोर गिरफ़्तार न थिया आहिनि, जंहिं ते हुन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। जिस्कम नवाबशाह पारां जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करण वारे अमल ख़िलाफ़ अली रज़ा ख़ासकेली मुनीर अबड़ो नासिर शाह काशिफ लाखो अमजद कुंदर वकार चांडियो शाहजहान शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंधी क़ौम सिंध जी ज़मीन ते वालार ख़िलाफ़ तारीख़ी एहतजाज करे दुश्मननि खे शिकस्त ॾिनी, जंहिं ते हुक्मरान बोकलाइटी जो शिकार थी जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार ऐं केस दाख़िल करे गैर सियासी ऐं गैर जमहूरी हुजण जो सबूत ॾिनो वियो आहे। हुननि चयो त असां हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। हुननि मुतालबो कयो त अॻुवाणनि तां केस ख़तमु करे हुननि खे जल्द आज़ादु कयो वञे। साबूरा ओलह ॻोठ इलियास बुरड़ो जे रहवासी औरत ऐं मर्द जे गुज़िरियल 24 कलाकनि खां नवाबशाह प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताल जारी। जॾहिं त बुख हड़ताल ते वेठल चन्नेसर बुरड़ो अली मोहम्मद एहसान निज़ाम शोबान सताबी शहनाज़ कज़बानो ऐं ॿियनि चयो त असांजे ॾाॾे मोहम्मद उस्मान बुरड़ो जी 175 एकड़ ज़मीन आहे, जंहिं ते असांजा सोट अली हसन बुरड़ो, अली नवाज़ पठान, गुल हसन, गुलाम मोहम्मद कासिम ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि चयो त केस कोर्ट में हलंदड़ आहे, जॾहिं त इलाइक़े जे बासर इम्दाद राहू, उन जो भाउ इम्तियाज़ राहू ऐं वहीद राहू असां ते कूड़ा केस दाख़िल करे असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस वटि बार शिकायतूं खणी वञूं था पर बासर हुअण ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे, जॾहिं त पुलिस इम्दाद राहू, इम्तियाज़ राहू ऐं वहीद राहू जे चवण ते असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे असां ख़िलाफ़ ऋण ॿारे छॾियो आहे, जंहिं ते हुननि वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। नुशर फिरोज़ पसंद जी शादी न कराइण ते औरत ऐं नौजवान ज़हरीली दवा पी छॾी। फंड गोदाम नौशर फिरोज़ बेरिया रहंदड़ नौजवान नाले अमानुल्ला ऐं औरत आबदा सोलंकीअ खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टर्स पारां तिबी इमदाद ॾिनी वई, जंहिंखे होश में आणण जी कोशिशि कई पई वई। जेका औरत शादीशुदा आहे, जेका 6 ॿारनि जी माउ आहे, जेका तलाक न मिलण करे ऐं बदनाम थियण करे ॿिन्ही ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई। ॿिन्ही खे सिविल अस्पताल नौशर फिरोज़ में दाख़िल कयो वियो आहे, जिते ॿिन्ही जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ॿिए पासे ॿिन्ही जे माइटनि पारां मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। टंडो आदम में नौशर फिरोज़ जो मशहूरु डॉक्टर तारिक अहमद समो टंडो आदम में जुआ खेॾंदे पुलिस हथां गिरफ़्तार।
शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।